जे बाग में कंदा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केर करे। कंदा था हिफाजत गुल जी कल कंडन जी शिकायत केर करे। हर जीरो शिकायत जो दफ्तर, हर जीरो शिकायत जो दफ्तर या राशिद सुधरी वियो आहे। हुन मोट में मुर्की फरमायो चरियन जी शिकायत केर करे। साईं जो शाल सपनों किए साबियां ऊपरी सपनों कहिड़ो तव्हां सभु सम्झो आज़ादी। साईं राशिद सपनो इहो हो, सपनो इहो आहे। शाल सपनों थिए सपनों 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 वो शाल सपनों थिए साबियां वो पीरी शाल